नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो जारी आहे। के बहुत सारा वॾा का ख़बर ॾींदा हलूं तो कुंभ थाने जे हथ ॻोठ नंढा टालपुर में ज़री ज़मीन ते गाह कंदड़ मसमात हमीदा ज़ाल गुलाम मेहदी टालपुर ऐं संदसि पुटु मुंतज़र अली टालपुर समेत ॿियनि औरतुनि मर्दनि ते इलाइक़े जे बाअसर शमसुद्दीन, आमिर अली, कमर अली टालपुर, इरशाद टालपुर ऐं ॿियनि पारां सरेआम ॾींहुं ॾिठे जो हलान करे औरतुनि मर्दनि मथां लठुनि लतुनि मुकनि जा वसकारा करे ॾिना, जंहिं सबबि हिकु औरत समेत नौजवान मुंतज़र अली रतोरत थी पियो, जंहिंखे बेहोशी वारी हालत में वारिस खणाए कुंभ थाणे ते आंदो। कुंभ थाणे ते मथे ॼाणल जवाबदार ऐं संदसि साथियुनि ते एनसी पिणु दाख़िल कई वेई। इन सिलसिले में मसमात हमीदा ज़ाल गुलाम मेहदी टालपुर मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त असां ज़मीन ते कमु करे रहिया हुआसीं त पंहिंजी बिरादरी जे बाअसनि असां मथां हमलो करे लठुनि लतुनि मुकुनि जा वसकारा करे ॾिना। ज़ालिमनि खे असां मथां को बि रहम न आयो। पाक किताब जा वास्ता पिणु ज़ालिमनि खे ॾिना। रतोरत करे बेहोशी वारी हालत में फिटो करे विया। असांजी दांह ते आसपास जे ज़मीन में कमु कंदड़ हारियुनि मज़दूरनि पहुची असांजी जान बचाई। हिननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी सरेआम हलान कंदड़ बाअसरनि ख़िलाफ़ कार्रवाई कराए असां सां इंसाफ़ कयो वञे। होॾां औरतुनि मर्दनि मथां हलान करे लठूं हणंदड़ बाअसरनि जी वीडियो सोशल मीडिया ते वायरल थियण ते एसएसपी खैरपुर पारां सख़्तु नोटिस वठंदे एसएचओ कुंभ खे जवाबदार खे गिरफ़्तार करण ऐं रिपोर्ट पेश करण जा अहकामात जारी करे छॾिया। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।